जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां। अॼु जे हिन व्लॉग में जेको आहे दामोदर मास चैलेंज जो फाइनल डे यानी कि डे 30। अॼु 30 ॾींहं पूरा थिया ऐं अॼु आहे कार्तिक मास जी पूर्णिमा। त सुबुह जो फटाफट रेडी थी करे भॻवाननि खे सुठो सुठो तयारु करे उन्हनि जी सेवा करे असां निकिरी वियासीं भिवंडी इस्कॉन मंदिर लाइ, जिते ब्रह्मोत्सव सेलिब्रेशन हुयो यानी कि राधा कृष्ण जो अभिषेक थियण वारो हुयो। मस्त मस्त फॉलोड बाय टेस्टी प्रसादम। स्वस्ति नो विश्वक्सेनो विश्वेश्वरः स्वस्ति नो ऋषिकेशो हरिर्दधातु स्वस्ति नो वैनतेयो हरिः स्वस्ति नो वञ्जनासुतो मनुः भागवतो ददातु स्वस्ति स्वस्ति सुमङ्गले केशो महान् श्रीकृष्ण सच्चिदानन्द घन सर्वेश्वरेश्वरो ददातु। ॐ स्वस्तिः ॐ स्वस्तिः ॐ स्वस्तिः। एॾो ज़बरदस्त अभिषेक ऐं प्रसादम खाई करे पोइ असां अची वियासीं पंहिंजे घर। उते अची करे असां कयोसीं लास्ट ॾींहं जो दीपदान, पढ़ियोसीं भागवतम ऐं श्रीमद भगवत गीता। उनखां पोइ वियासीं असां गुरुद्वारे जेको मुंहिंजे मासीअ जे घर में ई आहे। उते वञी करे असां गुरु नानक जयंती मनाई। तव्हां पंहिंजो कार्तिक पूर्णिमा कीअं मनायो कॉमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। मिलूं था ॿिए व्लॉग में हिकु नई शुरूआत सां गॾु। तेसिताईं हरे कृष्णा, जय झूलेलाल।